ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई बि ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। हाणे संकल्प करो, मां आत्मा शांत स्वरूप आहियां, प्रेम स्वरूप आहियां, आनंद स्वरूप आहियां, सर्वशक्ति स्वरूप आहियां, ज्ञान स्वरूप आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार। माण्हू चईंदा आहिनि कि चईंदा न, शिव जा भंडारा भरपूर, काल कंटक दूर, है न। भॻवान जे लाइ चईंदा आहिनि कि भॻवान खे मञण वारे जा भंडारा भरपूर आहिनि। लेकिन कोई भॻवान या तव्हांजे पैसे या खाइण पीअण जी भंडारा थोड़ी भरपूर रखंदा आहिनि। भॻवान असांखे छा ॾींदा आहिनि? मनुष्य आत्माउनि खे भॻवान छा ॾींदो आहे? ज्ञान गुण शक्तियूं। कॾहिं बि असांखे इहो न सम्झणो आहे कि भॻवान असांखे धन थो ॾे, भॻवान असांखे रोटी थो ॾे, भॻवान असांखे चीजियूं ॾिनई। भॻवान त छा ॾींदो आहे? ज्ञान गुण शक्तियूं। भॻवान असांजी आत्मा जो पीउ हूंदो आहे ऐं आत्मा खे भॻवान ज्ञान गुण शक्तियूं ॾींदो आहे। जेसिताईं आत्मा में ज्ञान न हूंदो, सम्झ न हूंदी, गुण न हूंदा, शक्ति न हूंदी, तेसिताईं आत्मा कुझु कमु करे ई न सघंदी आहे। त कमाए कीअं सघंदी? कमाए न सघंदी त भंडारा कीअं भरपूर रख, है न। पैसो कीअं ईंदो आहे घर में? या त तव्हांजे घर में कंहिंजी क़िस्मत पिछले जन्मनि जा कर्म सुठा हुजनि। घर में हिकु माण्हू बि अगरि कर्म सुठे वारा हूंदो आहे न, त हुनजे कारण घर में पैसो ईंदो आहे। ॿियो पैसो कॾहिं ईंदो आहे? जॾहिं असांजी दिलि वॾी हूंदी आहे। भई कंहिं माण्हू वटि थोरा ई पैसा हूंदा न, लेकिन उहो सभिनि जी मदद कंदो आहे। या कोई ॿियो तव्हांजे लाइ अरदास करे, तव्हांजे लाइ प्रार्थना करे, तव्हांजे लाइ दुआ करे, जॾहिं तव्हां ॿियनि जी मदद कंदा त उहो तव्हांखे दुआ ॾींदो न, भई तुंहिंजा भंडारा भरपूर रहनि, है न। त भॻवान हुनखे शक्ति ॾींदो। लेकिन माण्हू छा सोचदा आहिनि कि मुंहिंजी महिनत सां पैसो आयो, है न। पोइ उहो हुननि खे ॾियण बंदि करे छॾंदा त पोइ हुननि जी बदुआ बि लॻंदी। अॼु अगरि तव्हां कंहिंखे मदद कंदव त हुनजी दुआ सां तव्हां वटि पैसो ईंदो। लेकिन तव्हांखे रेगुलर हुननि खे पैसो, हुननि खे मदद ॾियणी खपे, तॾहिं तव्हांजा भंडारा भरपूर रहंदा। भॻवान न ॾींदो आहे। भॻवान त असांखे शक्ति ॾींदो, ज्ञान ॾींदो, गुण ॾींदो। त माण्हू भॻवान जे अॻियां झोली फैलाइनि। ॾिसो, हिकु सिंपल सी ॻाल्हि आहे कि भॻवान खे जॾहिं असां माता पिता चईंदा आहियूं त हुन सां ओड़ो संबंध रखो, है न। जीअं तव्हां पंहिंजे देहदारी माउ पीउ सां संबंध रखंदा आहियो न, देहदारी माउ पीउ जे अॻियां कॾहिं झोली फैलाईंदव? कॾहिं हथ फैलाईंदव? असां भॻवान जे अॻियां हथ छो फैलायूं? असां कहिड़ो पाप कयो आहे जो असांखे रोटी न मिलंदी? न, पंहिंजा कर्म करो। भॻवान आहे असांजो पीउ आहे न। उहो उनखे यादि करण सां असांजी आत्मा में शक्ति ईंदी। उहो जो शिक्षाएं ॾे थो उनखे जीवन में धारण करे असांखे जीवन में सही राह मिलंदी, सुठा कर्म करण जी शिक्षा मिलंदी। हिन में भॻवान जे अॻियां मथो टेकण, हथ फैलाइण, इहे त ग़लति ॻाल्हि आहे न। कोई असां कोई पाप कयो आहे छा जो असां एॾो झुकऊं?
भई माण्हू ईअं कंहिंजे अॻियां झुकंदो आहे, ईअं हथ फैलाईंदो आहे, मथो टेकंदो आहे, प्रार्थना कंदो आहे, भीख मांगदो आहे, जे कुझु ग़लति कमु कयो अथई। तव्हां कहिड़ो ग़लति कमु कयो आहे जो भॻवान जे अॻियां ईअं हथ फैलायो था, झोली फैलायो था, प्रार्थना था करो, एॾो दुखी थी वेचारा थी करे हुन सां मांगो था, छा पाप कयुव तव्हां? है न, कॾहिं केरु हीअं कॾहिं कंदो आहे? जॾहिं कोई ग़लती थी वञे, भई अगरि कोई माण्हू चोरी करे ऐं साम्हूं वारे खे पतो लॻे हिन चोरी कई, न घर में अगरि ॿार चोरी करनि, माउ पीउ खे पतो लॻे चोरी करे, अॼुकल्ह जा ॿार त चईंदा ज्यादा ॻाल्हायो त मां मरी थो वञा। वैसे सुठो ॿार त छा कंदो? माफ़ी मांगदो न, मूंखे माफ़ करो, है न, हथ जोड़दो, माफ़ी मांगदो, सॉरी चईंदो। या कोई कम वारी कुझु खणी वई त वो त पूरो ई झुकी वेंदी, अरे मालिक मुझे माफ़ कर दो, माफ़ कर दो। त असां कहिड़ा पाप कया आहिनि, कहिड़ा गुनाह कया आहिनि जो असां भॻवान जे अॻियां ईअं हथ माफ़ी था मांगूं, हथ था फैलायूं? छा कयो आहे? असां कुझु कयो आहे त असां हुनजे अॻियां हथ छो था फैलायूं, हुन सां प्रार्थना छो था करूं, असां मांगूं छो था? बसि असांजी ग़लती इहा आहे की असां ख़ुदि खे नथा पहचानूं कि मां त आत्मा आहियां न, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, हू मुंहिंजो पीउ आहे। बसि असां हुनजे चए ते नथा हलूं। उहो चए थो विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न करो, लेकिन तव्हां रोज़ कंदा त रोज़ हुनजे अॻियां तव्हांखे हथ फैलाइणो ई थो पए, माफ़ी मांगणी थी पए, प्रार्थना करणियूं ई थी पवनि, घुरणो ई थो पए। इहा असांजी ग़लती आहे। भई हिकु बार ॿार खे माउ पीउ छा चईंदो आहे, मां नंढे ॿार खे, अॼु नंढे ॿार कुझु ग़लती कयईं, हुनखे हिकु बार सम्झाई, कल्ह वरी ग़लती कंदो त माउ पीउ छा चईंदो, तोखे कल्ह सम्झायो आहे, तूं अॼु वरी ईअं कयो थी। ऐं भॻवान त असांखे कॾहिं खां सम्झाए थो, पर असां रोज़ रोज़ क्रोध, रोज़ रोज़ विकार बुराइनि जे वश थी कर्म करो ई था। पोइ चऊं था छा करूं, क्रोध न करूं त छा करूं? तॾहिं त माण्हू भॻवान जे अॻियां हेॾा मथा टेकदो आहे, हथ जोड़दो आहे, छो जी रोज़ रोज़ तव्हां ग़लती था करो, रोज़ रोज़ असां विकार बुराइनि जे वश थी कर्म करूं था, रोज़ रोज़ असां पाप करूं था। भॻवान हिकु बार सम्झाए छॾियईं कि मां त मथे रहंदो आहियां, पर असां रोज़ रोज़ चऊं था भॻवान त सर्वव्यापी आहे, कण कण में आहे, तू में हूं में आहे, त रोज़ रोज़ पाप करो था। तॾहिं त माण्हू भॻवान जे अॻियां एॾो मथो वेचारो थी करे वेहींदो आहे। त भॻवान असांखे इहे सेखारींदो आहे, बसि तव्हां पंहिंजी ग़लतियुनि खे सुधारे छॾो त तव्हां कॾहिं बि मुंहिंजे अॻियां हथ न फैलाईंदव, कॾहिं बि मूंखां भॻवान खां मांगण जी ज़रूरत न पवंदी तव्हां एतिरा भरपूर थी वेंदव। बसि जो परमात्मा असांखे ज्ञान ॾे थो, सम्झ ॾे थो, हुनखे सम्झी करे हलूं कि भई मां आत्मा आहियां, शरीर न आहियां, ही शरीर खे हलाइण वारी मां आत्मा चैतन्य, मां शक्ति आहियां, ही शरीर त जड़ आहे। भई हिकु बार असांखे सम्झाए छॾी भई भॻवान मतिलबु निराकार परम पिता परमात्मा, त असांखे निराकार में ई रूप में हुनखे यादि करिणो, भॻवान चई विकार बुराइनि जे वश थी कमु न करिणो त न ई करिणो। न त असांखे जो भॻवान शिक्षा ॾींदो आहे, अगरि असां हुनखे धारण कंदा हलूं, सम्झंदा हलूं, त ऑटोमेटिकली भॻवान सां मांगण बि बंदि थी वेंदा। ॾिसो गीता जा श्लोक कहिड़ा आहिनि, उहे ई 18 श्लोक, लेकिन तव्हां ॾिसो गीतायूं हर अॼु माण्हू ॾिसो कीर्तन आहे त उहो ई ग्रंथ, लेकिन हर माण्हू अलॻि अलॻि अर्थ ॿुधाईंदो तव्हांखे उन ई लाइन जो, पोइ उन ई लाइन जो अलॻि अलॻि अर्थ कढाए पोइ अलॻि अलॻि किताबियूं निकिरंदियूं। न त ग्रंथ केतिरो हुयो, हथ जो लिखियलु हुयो, एॾो नंढो, अॼु ॾिसो केॾो वॾो थी वियो आहे। कीअं थियो आहे? भॻवान लिखियईं? ये मनुष्य ने पंहिंजी सम्झ अनुसार लिखिया अथई। जेके तव्हां भॻवान जे रूप में पूॼो था न, अॼु ॾिसो
रोज रोज जीअं दुनिया में नई नई चीजियूं थी अचे न, अॼु रोज नयो कोई न कोई संत सन्यासी भाई साहब निकिरी ईंदो आहे, उहो पंहिंजो अर्थ ॿुधाईंदो आहे। पोइ रोज रोज माण्हुनि जा भॻवान बि चेंज था थींदा वञनि। पहिरियों त चलो गुरु नानक देव चए थो परमात्मा खे भॻवान मञो, चलो तव्हां गुरु नानक देव जी मूर्ति रखी, चलो ठीकु आहे कि उहो बि परमात्मा खे इशारो करे थो असांखे। उन खां पोइ तव्हां हेॾा गुरू कया, उहो बि चलो ठीकु आहे, तव्हां चयो 11 गुरू घणा बि गुरू। हुन खां पोइ अॼु रोज नयो भाई साहब कीर्तन ॿुधाए थो, हुनजो सुठो थो लॻे, उहो भॻवान थी वियो असांजे लाइ, उनजी मूर्ति रखी था छॾियो। पोइ ॿुधायो दुनिया छा करे, भॻवान बि छा करे। भई जेको तव्हांखे गुरु नानक देव चए थो परमात्मा निराकार खे यादि करो, उहो निराकार जे लाइ ई तव्हांखे जो माण्हू ॿुधाईंदो, इन जो मतिलबु उहो भॻवान थोरी थी वियो, इन जो मतिलबु असां उन्हनि जी मूर्तियुनि खे थोरी पूजूं, ईअं त ग़लति ॻाल्हि आहे न। तॾहिं त माण्हू भॻवान सां दूर थी विया आहिनि न। काथे निराकार परमात्मा ऐं काथे माण्हू एॾा सारा देहधारी गुरू भॻवान। पोइ वरी सिंधियुनि जे त ॾिसो सिखनि जा गुरू एॾा थी विया, एॾा भाई साहबनि खे गुरू, वरी एॾा साईं, सिंधी माण्हू साईं बि ज़्यादा कंदा आहिनि। हल असांजे साईं वटि, हल असांजे गुरू, हल हुन मूर्ति ॾिनई उहो बि पइजी वई, हल एॾी देवियूं, हल एॾा देवता, हल अॼु चांद खे पूज, चांद भॻवान आहे, असांजे पति जी आयु वॾी थी वेंदी। हल सूर्य खे पूज, सूर्य भॻवान आहे, हल हाणे तुलसी जो विवाह कराईंदा। पोइ ॾिसो तव्हां ई ॾिसो केॾा सारा भॻवान आहिनि तव्हांजा, पाणी, हवा, पेड़ पौधा, सूर्य, चांद, काथे त असांखे चवनि था निराकार खे यादि करो, का जेको बि असांखे ॿुधाए थो असांजे लाइ उहो भॻवानु, हुनजी मूर्ति घर में रखी, बसि हुनजी बि पूजा शुरू थी वई। पोइ सॼो ध्यानु त तव्हांजे मूर्तियुनि में ई आहे, सॼो ध्यानु त तव्हांजे मालाउनि में ई आहे, सॼो ध्यानु आहे, बसि माला पूरी थी वई, दाणा पूरा थी विया, बसि हा भई इहे पूरा पेज पूरा थी विया, बसि पूरा थी विया। मतिलबु असांजो बुद्धि भॻवान सां लॻी कि असांजो त ध्यानु उन्हनि में ई रहिजी वियो। भॻवान चई त असांजी बुद्धि वई न, जो कि मथे रहंदो आहे, जंहिंजो रूप निराकार, जेको असांजी आत्मा में शक्ति ॾींदो। अॼु ॾिसो तव्हांजो ॿार ई अगरि हुनखे स्कूल में हिकु ई क्लास में अगरि तव्हांजे ॿार जी 10 साइंस टीचर अलॻि अलॻि अची वई त उहो ॿार छा कंदो, चैप्टर पढ़ंदो या टीचर जी तारीफ़ कंदो रहंदो, है न। अगरि उहो ईअं चए कि हा टीचर अहिड़ो आहे, टीचर अहिड़ो आहे, टीचर ॾाढो सुठो ॿुधाईंदो आहे, ॾाढो ईअं, छा पढ़ाईंदो आहे उहो पतो न आहे, पर टीचर ॾाढो सुठो आहे, ॾाढो सुठो सम्झाईंदो आहे, त माण्हू बि त इहे ई था करनि, सभु असांखे परमात्मा जे बारे में ई ॿुधाइनि था, लेकिन कोई परमात्मा खे यादि ई नथो करे, सभु पंहिंजा भाई साहब गुरू संत सन्यासियुनि खे ई यादि थो करे, हुननि जा लॉकेट पाए करे ई घुमे थो, हुननि जा ई पेर धोई करे पीए थो, भई इहे असांजो भॻवानु आहे। उहो ख़ुदि त भॻवान सां जुड़ियल आहे मथे, ऐं तव्हां हुनजे शरीर सां जुड़ियल आहियो। त इहा अज्ञानता जेसि ताईं ख़तमु न थींदी न तेसि ताईं कंहिंजो बि उद्धार न थींदो, है न। जेसि ताईं अज्ञानता ख़तमु न थींदी तेसि ताईं उद्धार न थींदो। ऐं टीचर त साइंस जी पढ़ाए त तव्हां चईंदो न तोखे पढ़ण लाइ मोकिलियो आहे या टीचरनि जे हुन में मोह माया में फसणो आहे, त दुनिया वारा बि त इहे ई था करनि न। चलो तव्हांखे साईं भाई साहब जो बि आहे उहो कंहिंजे लाइ थो ॿुधाए, तव्हां त पंहिंजो दिमाग़ु हुन ते लॻायो न। हेॾा घर में माण्हू वैसे अॼु माण्हू नथो वणे, घर में हिकु रोज़ नई साईं गुरू संत सन्यासी जी मूर्ति रखी छॾंदा आहिनि, बसि उन्हनि सां ई पूजदा रहंदा आहिनि, उन्हनि खे खाराईंदा पीआरींदा रहंदा आहिनि। घर वारनि जे लाइ त माण्हुनि खे टाइम ई न आहे, न प्यार सां वेही करे उन्हनि सां गॾु खेॾो खाओ पीओ, बसि हुन भॻवान वटि बि नथा वञनि, भॻवानु मथे रहंदो आहे हुन वटि बि दिमाग़ु नथो वञे, बसि मूर्तियूं ग्रंथ शास्त्रनि खे कुझु न थियणो खपे, पेड़ पौधे सूर्य चांद तारनि खे कोई कुझु न ॾे, कुझु न चए, बाक़ी वञनि बाढ़ में, त काथां प्राप्ति थींदी।
काथां शक्ति मिलंदी, काथे दुनिया जो उद्धार थींदो। तॾहिं त दुनिया में ॾिसो जेतिरी माण्हू भक्ति करे थो, जेतिरा रोज नया नया गुरु संत सन्यासी निकिरनि था, ओतिरा दुनिया में दुख वधंदो थो वञे। छो जे माण्हू हिननि वटि ई पहुचियल आहे, भॻवान ताईं त कोई हुनखे यादि ई नथो करे। त काथां शक्ति मिलंदी तव्हांखे, काथे असांखे शक्ति मिलंदी, काथे असां में गुण ईंदा, काथे असां में परिवर्तन ईंदो, है न? त बाबा असांखे चवनि था भले ॿुधाइण वारा हज़ारो निकिरनि, लेकिन इहे सम्झो इहे कंहिंजे लाइ थो ॿुधाए, है न? हुननि जे देह में न फसो, न त ॾिसो माण्हू देह में फसी वेंदा आहिनि, कुझु चईंदा आहिनि अरे पोइ हुननि जे गुरू या कंहिंजे लाइ कुझु चओ त माण्हुनि खे सुठो, असां हुननि जी बुराई नथो करे, बाबा चए थो की मां कंहिंजी बि बुराई नथो करां, सुठो आहे उहो तव्हांखे मुंहिंजे बारे में ॿुधाईंदा, लेकिन हुननि खे यादि न करो, भॻवान खे यादि करो। हुननि जा पेर धोई करे पीअण सां तव्हांजो कोई उद्धार न थींदो। न पेर त हाणे सड़क ते वेंदा जूता चप्पल पाए करे माण्हू हुननि जा पेर बि त कचिरे में ईंदा आहिनि न, त हुननि जा पेर सां शुद्ध थोरी थी वेंदा, भॻवान त मथे रहंदो आहे। असां बि त भॻवान खे यादि था करूं न, असां कहिड़ो पाप कयो की असांजा पेर शुद्ध नथो करे भॻवान, हुनजा पेर शुद्ध थो करे। तव्हां बि त घर में पाठ करो था न, भॻवान खे मञो था न, पोइ तव्हां छो न वॾा, तव्हां पाण खे छो था वॾा सम्झो, उहे ई वॾा छो आहिनि, तव्हां कहिड़ो पाप कयो? त इहे ख़ुदि जो बि माण्हू अॼु ख़ासि कर जेके लेडीस हूंदी आहे न, उहो ख़ुदि खे ख़ुदि ई वेचारो ठाहे रखंदी आहे। पर असां त आत्मा आहियूं, असां आत्माउनि खे शरीर रूपी चोलो लेडीस जो मिलियो आहे, पुरुष में बि आत्मा ई आहे, आत्मा त निराकार ई हूंदी आहे, परमात्मा जी संतान ई हूंदी आहे, है न? बसि हुननि जो चोलो पुरुष जो आहे ऐं असांजो चोलो स्त्री जो आहे। त हिन में असां पंहिंजे पाण खे नाज़ुक छो सम्झो, असां पंहिंजे पाण खे नंढो छो सम्झो, असां पंहिंजे पाण खे ख़राब छो सम्झो? न, कोई बि ख़राब न आहे, हर हिकु आत्मा में हर हिकु आत्मा परमात्मा जी संतान आहे, हर हिक में पंहिंजा पंहिंजा गुण आहिनि, हर हिक जो पीउ हिकु ई आहे। तव्हां भॻवान खे निराकार रूप में यादि करो, तव्हांखे जो खपे उहो ॾींदो, न त कोई बि तव्हांखे हुननि जे लाइ ॿुधाए थो, हा एतिरो रखो की इहे ॿुधाए थो, बाक़ी हुननि जी शक्लनि जा उहो सभु रखी करे न, हिन सां असांजो जेको बुद्धि थींदी आहे न, उहो भॻवान सां परे थी करे हुन माण्हू सां जुड़ी वेंदी आहे। पोइ कल्ह जो तव्हांजो उहो गुरु संत सन्यासी भाई साहब शरीर छॾंदो न, पोइ तव्हांखे भॻवान सां भॻवान घटि उहो ज्यादा यादि ईंदो, है न? त हिन करे असांखे अहिड़ो कर्म करणो ई छो आहे की असां भॻवान सां दूर थी वञूं। हर आत्मा पंहिंजो पंहिंजो कर्म करे थी, हुननि जो कर्म आहे माण्हुनि खे भॻवान सां जोड़नि, लेकिन असां हुननि सां न जुड़ूं, असांखे जुड़णो भॻवान सां आहे, है न? ॾिसो केॾा माण्हू हुननि जा दर्शन करण वेंदा आहिनि, त इहे सही आहे? उहो थोरी, उहो त ख़ुदि भॻवान खे यादि करे। हाणे असां कहिड़ो पाप कयो आहे की भॻवान जी छत्रछाया असांजे मथां न आहे, हुनजे मथां आहे? असां बि त यादि था करूं न, त असांजे मथां बि आहे न। चलो ठीकु आहे, उहा भॻवान हुन शादी वग़ैरह इहे सभु कर्म में न करे हुननि इहो कर्म पकड़ियो आहे, कोई ॻाल्हि कोन्हे, तव्हां इहो पंहिंजो गृहस्थी कर्म पकड़ियो आहे, है न? त हिन करे भॻवान चए थो तव्हां मूंखे बि वॾो न सम्झो, मां बि त हिकु आत्मा ई आहियां, तव्हां बि आत्मा ई आहियो, बसि तव्हां हिते हिन सृष्टि ते खेल था खेॾो, मां सदैव मथे रहंदो आहियां। छो जी कोई त हुजणो खपे न घर में मथे, पोइ जॾहिं तव्हांखे मदद खपे, शक्ति खपे, त मां तव्हांखे मथां ॾींदो आहियां वेही करे, बसि हिन में भॻवान छा आहे? बसि ख़ुदि में गुण हुजणा खपनि, शक्ति हुजणी खपे, हर हिकु प्रकार जी सम्झ हुजणी खपे, पंहिंजो कर्म करो, है न? तव्हां अगरि असांजा कर्म सुठा न हूंदा न, त भॻवान बि असांजी मदद न करे सघंदो आहे, है न? अगरि असां रोज़ कंहिंखे फालतू में कंहिंजे जीवन में विघ्न विझूं था, परेशान करूं था, कंहिंखे ख़ुशि नथा रहण ॾियूं, ॾिसो हर हिक जो हिसाब किताब हूंदो आहे। कई बार माण्हुनि खे लॻंदा आहिनि
कि असां सां सुठी रीति नथा हलनि, उन्हनि सां हलनि था, त तव्हां सां उन्हनि जो लेणो देणो ई न हूंदो, है न। तव्हां पंहिंजे जीवन में ख़ुशि रहो, वो पंहिंजे जीवन में ख़ुशि आहिनि। न ॾिसो हाणे ॿार पहिरों माउ पीउ नंढपण में माउ पीउ सां जुड़ियल आहिनि, पोइ धीरे धीरे दोस्त यारनि सां, टीचरनि सां, पोइ वॾा थींदा, पोइ तव्हां ई हुननि जी शादी कराईंदव, त पोइ उहो पत्नी सां ठही करे हलणो ई पवंदो उन्हनि। पोइ धीरे धीरे हुननि जो मोह पत्नी ॿार हिननि में फसी वेंदो, धन संपत्ति में। अगरि उहो ई ॿार अगरि माउ पीउ वटि न पुछे, हुननि खे हुननि सां ई मज़ो अची वञे, त माण्हू सोचदा आहिनि, माउ पीउ सोचदो आहे इहे मूंसां नथो ॻाल्हाए, हुननि सां ख़ुशि आहे, त हुननि सां तव्हांजो हाणे हुनजो हिसाब किताब पूरो थी वियो हूंदो, हाणे हिन में छा करो। न कंहिंजो हूंदो आहे, कंहिंजो न। भई हर हिकु ॾिसो समय अनुसार आत्मा पंहिंजो पंहिंजो हुनखे पाठ वॼाइणो ई आहे। हाणे हुनखे ज़ाल सां पाठ वॼाइणो आहे, त उहो हुन ते ई ज्यादा ध्यानु ॾींदो न। माउ पीउ ॾे बि ॾियणो खपे, लेकिन अगरि न ॾींदा आहिनि त हिन में हुननि जो बि छा कसूर, हुननि जो लेणो देणो ई न हूंदो माउ पीउ सां, ॿिए कंहिंसां लेणो देणो हूंदो। माउ पीउ जी देखभाल बि केरु करे, लेकिन ॿार सम्झनि त न, या न सम्झनि त हुननि जो हिसाब किताब ई न आहे। ऐं ॿारनि जी ग़लती न हूंदी आहे, काथे काथे माउ पीउ जी बि ग़लती हूंदी आहे। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि पंहिंजे जीवन में न, भले असां वटि देहदारी गुरु संत सन्यासी या कोई बि दैहिक माउ पीउ संबंधी आहिनि, लेकिन असांखे सदा ही हिकु परमात्मा सां पंहिंजो बुद्धि योग सदा ही जोड़े रखिणो आहे, ताकि कॾहिं बि असांखे अकेलो न लॻे, ख़ाली ख़ाली न लॻे, कॾहिं बि कंहिंजे न हुजण सां असांखे जीवन में मज़ो न अचे। अगरि असांजो सर्व संबंध परमात्मा सां जुड़ियल हूंदो, त असां जीवन में सदा ही सुख शांति ख़ुशी सां रही सघंदा आहियूं, भले कोई असां सां ॻाल्हाए न ॻाल्हाए, भले कोई असां सां संबंध रखे न रखे, है न। त ॿियो ई सुठो, अगरि कोई ॿिए कंहिंसां ख़ुशि आहे, सुखी आहे, त असांखे ॿियो हुनखे दुआयूं ॾियणी खपनि कि चल इहे कंहिंसां त सुठी रीति हले थो न, कंहिंसां त ख़ुशि आहे। ज़रूरी थोरी आहे इंसान असां सां गॾु ई ख़ुशि रहे, कोई कंहिंसां बि ख़ुशि आहे त असांखे ख़ुशि थियणो खपे न। असांजो मेन पर्पस आहे कि सभु ख़ुशि रहनि। अगरि उहो असां सां न ॿियनि सां ख़ुशि आहिनि त ॿियो ई सुठो थियो। अच्छा, मीठी मीठी सिक लदे ॿारनि जी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे, व्यर्थ संकल्प रूपी पिलर के आधार ठाहिण जे बजाए सर्व संबंधनि जो अनुभव खे वधाइण वारा सच्चा स्नेही ठहो। बाबा चवनि था, ॾिसो कई बार असां वटि ॾाढा कमज़ोर संकल्प ईंदा आहिनि, ऐं असां उन ई आधार सां जीवन में हलंदा रहंदा आहियूं कि अरे सभु ईअं ई कंदा आहिनि, ईअं ई थींदो आहे, त इहे सभु न, सभु ईअं ई कंदा आहिनि, ईअं ई थींदो आहे, ईअं ई सभु हलंदा आहिनि, अॼुकल्ह जो इहो ज़मानो आहे। माण्हू ॾिसो कपिड़ा अहिड़ा पाईंदा त चईंदा अॼुकल्ह जो ज़मानो आहे। रोटी ईअं खाईंदा, उल्टी सुल्टी डिशिस ठाहे करे, उल्टे सुल्टे समय ते बि, त चईंदा आहिनि इहे अॼुकल्ह जो ज़मानो ईअं ई हलंदो। लेकिन बाबा असांखे चवनि था कि इहे सभु फालतू कम आहिनि। हिन सां छा थींदो आहे, माण्हू जो उल्टी सुल्टी रीति हलनि था, कपिड़ा पाइनि था, खाइनि था, पीअनि था, त हुननि जे जीवन में बि उल्टो सुल्टो ई थो थिए। भले उहो ॿाहिरां ख़ुशि आहे, ॿाहिरां हुननि जो शरीर ॾाढो चमके थो, लेकिन अंदरि खोखलो अथव, अंदरि हुननि जी आत्मा बि दुखी आहे त शरीर बि खोखलो आहे। अॼु ॾिसो माण्हू एॾो फैशन करे पंहिंजे ॿाहिरां जी स्किन खे मेकअप करे ॾाढो सुठो तयार थी सघंदो आहे, लेकिन अंदरि आहे न हुनजे शरीर में कीटाणु आहिनि, कैंसर जा कीटाणु, किडनियूं ख़राब, हार्ट ख़राब, अलाए छा छा ख़राब अथनि।
छो जी जेतिरियूं इहे फैशन जी चीजूं निकिरनि थियूं न, छा करणी वेंदी आहे, तव्हां लिपस्टिक लॻायो, मेकअप करो, या जो बि तव्हां दुनिया में जो बि चीजूं अॼुकल्ह ईंदियूं आहिनि, उन्हनि सां असांजो अंदर जो शरीर न ख़राब थींदो वेंदो। सभिनि खां सुठो आहे भई नारियल तेल, सरसों जो तेल, है न, जेके इहे नेचुरल चीजूं मिलंदियूं आहिनि न, तंहिंखां त इहे सुठी सुठी चीजूं न, जो बि तव्हांखे शुद्ध मिले थो। अॼुकल्ह त खाइण पीअण जी चीज में बि मिलावट आहे, लेकिन जो बि तव्हांखे मिले थो न प्रकृति सां, उहो खायो त तव्हांजो शरीर अंदर बि सुठो रहंदो, ॿाहिरां खां बि सुठो रहंदो। फालतू जी थोरो लेपा तोपी करे करे माण्हू अलाए छा छा लॻाए करे वारनि ते, मुंहं ते, इन सां सभु असांजे अंदर उहो अलाए छा छा हली वेंदो आहे। लिपस्टिक चपनि ते लॻाईंदासीं त अंदर वेंदी ई सही, हाणे अलाए कंहिंसां लिपस्टिक ठहे थी, न त हुन सां त शरीर में क्रीम लॻाईंदो, केॾो माण्हू फेस में उहो कंदो आहे फेशियल वग़ैरह, त उहा अंदर क्रीम वेंदी ई सही, अंदर वेंदी, अलाए वो क्रीम कंहिंसां ठहियल आहे, त अंदर शरीर में बीमारियूं थियनि, इन करे ई त थिए थो लेडीज़ में केॾा कैंसर जी बीमारियूं फैलनि थियूं, ऐं अॼुकल्ह अनेक प्रकार जा कैंसर निकिरी विया आहिनि, गले जो, पेट जो, छाती जो, पतो बि नथो लॻे। माण्हू चवंदा अलाए कीअं कैंसर थी वियो, त इहे जेको माण्हू ईअं रगड़े रगड़े करे पंहिंजी स्किन में क्रीमियूं लॻाए थो न, इहा अंदर वेंदी, अलाए कंहिंसां क्रीम ठहियल आहे, अलाए छा ठहियल आहे, हुन सां बीमारियूं थियनि थियूं। त बाबा चवनि था माण्हू अलाए कॾहिं छा खाए थो, छा नथो खाए, चवंदा अॼुकल्ह जो फैशन, अॼुकल्ह सभु ईअं ई हलंदो आहे, ईअं ई हलंदो आहे, त सभु जीअं माण्हू मरनि था त तव्हां उहो बि मरी विया, बसि ठीकु आहे, सभु ईअं ई मरनि था, पोइ हुन में बि चओ न अरे उहो बि कैंसर में मरी वियो, अरे उहो बि हार्ट अटैक में मरी वियो, अरे उनजी बि किडनियूं ख़राब थी वई, हुन समय बि ईअं चओ, जे के सम्झाईंदा आहिनि न ॿारनि खे, त चवंदा आहिनि अरे मम्मी अॼुकल्ह जो फैशन आहे, अॼु ईअं ई हलबो आहे हाणे, पोइ ठीकु आहे कॾहिं कुझु थी वञे, हुन समय बि चओ अरे मम्मी अॼुकल्ह जो फैशन आहे, सभिनि जी किडनियूं ख़राब थी थियनि, कोई वॾी ॻाल्हि न आहे, सभी हार्ट अटैक सां वञनि था, कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, हुन समय बि हिकदमि लाइट करो। त जॾहिं ग़लति काम करण में माण्हू हमेशह लाइट ऐं हंसी मज़ाक ऐं हिननि में रहे थो, त जॾहिं कुझु बुरो थिए थो त हुन समय बि लाइट रहो, कोई ॻाल्हि कोन्हे, अॼुकल्ह सभी हार्ट अटैक अचनि था सभिनि खे, हिन में छा आहे। त बाबा चवनि था कि हाणे फालतू ॻाल्हियुनि में पंहिंजो दिमाग़ वेस्ट न करो, जो चीज सही आहे, मां भॻवान सभिनि खे बुद्धि ॾिनी अथई, बुद्धि सां सम्झो छा सही आहे छा न सही आहे, हुन अनुसार हलो, देखा देखी में न वञो, तॾहिं जीवन में सदा सुखी रही सघंदा आहियो। स्लोगन आहे संतुष्टता सभिनि खां वॾो गुण आहे, जो सदा संतुष्ट रहंदा आहिनि न, उहे भॻवान खे बि प्रिय लॻंदा आहिनि, माण्हुनि खे बि प्रिय लॻंदा आहिनि, ऐं अहिड़ा इंसान न ख़ुदि खे बि प्रिय लॻंदा आहिनि। भई अॼु अगरि असां जीवन में संतुष्ट रहंदासीं त असांखे बि मन में शांती रहंदी, भॻवान बि अहिड़े ॿारनि खे प्यार कंदो आहे, ऐं माण्हुनि खे बि उहे ई सुठा लॻंदा आहिनि जो ज़्यादा चिक चिक न कंदा आहिनि, घर में शांती बि तॾहिं रहंदी आहे जॾहिं असां जीवन में संतुष्ट रहंदा आहियूं। त सभिनि खां वॾो गुण आहे संतुष्टता, सभिनि खां वॾी शक्ति आहे सहन शक्ति, जंहिं वटि संतुष्टता जो गुण आहे हुन वटि सभु गुण आहिनि, जंहिं वटि सहन शक्ति आहे हुन वटि सभु शक्तियूं आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,